ख़बर शामिल कंदासीं। हुकूमत मुल्क में सुभाणे खां रुगो 3.5 कलाक लोड शेडिंग करण जो ऐलान कयो आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाहिद खाकान अब्बासी चयो आहे मुल्क में बिजली की घुर्ज 25,000 मेगावाट है। हिन वक्त मुल्क में 4,000 मेगावाट की खोट है। उन्होंने चयो त मुल्क में सुभाणे खां रुगो 3.5 कलाक लोड शेडिंग थींदी। शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त जून के आख़िर ताईं लोड शेडिंग 2 कलाकनि ते पहुची वेंदी। अॻूणे वज़ीर आज़म चयो आहे त बिजली बहरान ते ज़ाब्तो आणण लाइ कोशिशूं जारी आहिनि। शाहिद खाकान अब्बासी चयो त गुज़िरियल हुकूमत मुल्क में को बि नओं प्लान न लॻायो। इन हवाले से अपडेट मालूम कंदासीं। असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद जो रिपोर्टर नज़ीर चारण। नज़ीर आगाह कजो इन हवाले से। जी बिल्कुल, मुल्क में जेके बिजली जो जेको बहरान है जो ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे उनखे रोकण लाइ ऐं उन ते कंट्रोल करण जे हवाले सां अॼु अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे हुकूमत तहत जेको आहे सो मुल्क में जेकी लोड शेडिंग जो बहरान आहे उन ते कंट्रोल ऐं ज़ाब्तो आणण जो जेको आहे सो जेको आहे इशारो ॾेई छॾियो आहे। ऐं इन सिलसिले में तवाने जे वफ़ाक़ी वज़ीर खुरम दस्तगीर, तवाने जे स्टेट मिनिस्टर मुसद्दिक़ मलिक ऐं अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी इस्लामाबाद में अॼु हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वाज़ह कयो त सुभाणे खां जेको आहे सो सॼे मुल्क में 3 कलाक लोड शेडिंग कई वेंदी ऐं असां सम्झूं था त अवाम जे तरीक़े सां असां एतमाद जो इज़हार कयो आहे ऐं उन एतमाद ते पूरो लहण जे हवाले सां जेको मुल्क में जेकी लोड शेडिंग जो जेको आज़ार आहे उन ते हर सूरत में कंट्रोल कयो वेंदो ऐं वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां ऐं ख़ासि तौर ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां इहे सख़्त हिदायतूं जारी कयूं आहिनि त जेको आहे 16 जुलाई खां जेको लोड शेडिंग जो जेको टाइम आहे उहो जेको आहे सो 2.5 कलाकनि ते अची वेंदो ऐं वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां ऐं अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी तरफ़ां इहो वाज़ह तौर ते पैगाम बि ॾिनो वियो त जेकी जुलाई जो महीनो ईंदो उहो 16 जुलाई खां पोइ इनशाअल्लाह जेको लोड शेडिंग जो जेको बहरान आहे उहो मुकमल तौर ते कंट्रोल कयो वेंदो ऐं अलबत्ता वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां इहो ख़ुशाइंदो ऐलान कयो आहे त सुभाणे खां जेको हिन वक़्तु मुल्क में जेको लोड शेडिंग जो जेको बहरान जेको बदस्तूर जारी आहे उन ते ज़ाब्तो आणींदे करे 3 कलाक लोड शेडिंग करण जो ऐलान कयो वियो आहे। शाहिद खाकान अब्बासी जेको अॻूणो वज़ीर आज़म बि रही चुको आहे ऐं बिजली ऐं पाणी जो वफ़ाक़ी वज़ीर बि रही चुको आहे। उनजो इहो चवणु हो त जेको सुभाणे खां 3 कलाक कई वेंदी ऐं 2 जुलाई खां जेको आहे सो मुकमल तौर ते 2 कलाकनि ताईं जेकी आहे सो सॼे मुल्क में लोड शेडिंग जो जेको टाइम टेबल आहे उहो आंदो वेंदो। जी ठीक है, वॾी महिरबानी नज़ीर चारण तफ़सील ॾिना।